अस्सलाम वालेकुम। आऊं सरन कुमार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी टीचर। अॼु जी वीडियो तव्हांजे लाइ तमामु नॉलेजफुल करायती साबित थी रही है, छो जो इन में अॼु असां अलफ़ बे जा जेके 52 अखर आहिनि उन में अॼु असां पढ़ंदासीं अलफ़ अख जो आवाज़, अलफ़ अख जा 10 आवाज़, हिन जा 10 आवाज़ पढ़ंदासीं। ऐं उन खां अलावा असीं ये सिंधी सब 12 किताब है, इनमें जेके असां सबक पढ़ंदा आहियूं, सबक पहिरियों, ॿियो, टियों, चौथों, पंजों, इनखे असीं कतारी अदद बि चवंदा आहियूं। ऐं इन कतारी अददनि खे या इन सबकनि खे असां हिजे करण बि सिखंदासीं। जी ही आहे पहिरियों, ॿियो, टियों, अहिड़े नमूने 11हों, 12हों। त हिननि जो सही हिजे की करे, छो काफ़ी दोस्त इनखे सही हिजे कोन कंदा आहिनि ऐं इन जो ग़लति हिजे करे वठंदा आहिनि। सो अचो त अॼु असां पहिरीं अलफ़ जा 10 आवाज़ ही पढ़े वठूं, उन खां पोइ असां इनखे सही हिजे करण बि सिखंदासीं। त अलफ़ जो पहिरियों आवाज़ आहे ज़बर जो, अलफ़ ते ज़बर लॻी अ आवाज़ अची वियो, अ अ अ। पोइ ॿियो आवाज़ आहे अलफ़ जो ख़ुदि जो, जंहिंखे अलफ़ सां गॾु अलफ़ कोन लॻंदो आहे, उनजे करे अलफ़ सां गॾु हमेशह मद लॻी वेंदी। बाक़ी 52 खां 51 अखर जेके बि आहिनि उन 51 अखरनि सां गॾु अलफ़ लॻंदो आहे। जीअं बे अलिफ़ बा, बे अलिफ़ बा, बे अलिफ़ भा, बे अलिफ़ बा खां ये अलिफ़ या ताईं इहे सभिनी सां गॾु अलफ़ लॻंदो। ऐं सिर्फ़ु अलफ़ ई वाहिद हिकिड़ो अखर जंहिंखे मद लॻंदो ऐं इन जो आवाज़ वॾो एतिरो करे बयानु कबो, आ अलिफ़ मद आ। टियों आवाज़ आहे असांजो ज़ेर जो, अलफ़ ज़ेर ज़ेर हेठि ईंदी आहे ऐं ज़ेर जो आवाज़ अलफ़ ज़ेर ईअं आवाज़ बयानु थींदो। जीअं असां छित, इन जो टियों सबक बि आहे छित, भित, टिड, त इहो भित भ छ त, त इहो ज़ेर जो आवाज़ अलफ़ ज़ेर सां बयानु थींदो। चौथों आवाज़ आहे असांजो अलफ़ ये ज़ेर ई, ऐं इनखे काफ़ी दोस्त ग़लति उचारींदा आहिनि। जी इनखे उचारींदा अलफ़ ज़ेर ये ई, पहिरीं ज़ेर अलफ़ खे ज़ेर चई वेंदा आहिनि, पर इहो अलफ़ खे ज़ेर लॻो त हिन जो ये सां तालुक़ ई कोन थो रहे, हिन जो आवाज़ ई अलॻि चेंज थी वेंदो। उनजे करे ही ईअं थी नथो सघे। पहिरीं ॿई हमेशह ॿई अखर उचारबा अलफ़ ये ऐं पोइ हेठि ज़ेर उचारबी अलफ़ ये ज़ेर ई। इहो बि कंफ्यूजन रही आहे काफ़ी दोस्तनि सां त हिनखे कीअं उचारजे, पहिरीं ज़ेर वठिजे या ये यके खे वठिजे। त पहिरीं अलफ़ ऐं ये ॿई अखर उचारबा आहिनि, उन खां पोइ ज़ेर आहे या ज़बर आहे या पेश, उहो पोइ उचारबी आहे, पहिरीं हमेशह अखर उचारबो आहे। त इन में कंफ्यूजन शायदि तव्हांखे दूर थी वई हुजे। टियों, चौथों, पंजों आहे पेश जो, अलफ़ पेश उ ब ब ब, त ही उ जो आवाज़ अलफ़ जो आवाज़ है उ। छहों आवाज़ है अलफ़ वाव पेश ऊ ऊ। अहिड़ी तरह सतों है अलफ़ ये ए ऐं अठों है अलफ़ ये। हाणे ही बि अलफ़ ये, ही बि अलफ़ ये है, पर हिन सां गॾु ज़बर लॻी, जॾहिं ज़बर लॻी आवाज़ ई चेंज थी वई। ही ए आहे, ही आए ए आए। अहिड़े नमूने ही अलफ़ वाव ओ, त ही बि अलफ़ वाव आहे, पर हिन सां गॾु ज़बर लॻी, अलफ़ वाव ओ, हिन सां गॾु अलफ़ वाव ज़बर आओ ओ आओ। त ही हुआ असांजा 10 आवाज़ हिन जा पंहिंजा अलफ़ जा। ऐं हाणे असां मूं तव्हांखे चयो त ही असां कतारी अदद जेके हिनखे हिजे करण बि सिखंदासीं। जीअं असांजो पहिरियों, पे हे ज़बर पह, रे ज़ेर र, ये वाव नून यो, ही आहे यो। जी ये वाव यो, ही आहे असांजो आवाज़ ही ओ, अलफ़ वाव ओ आवाज़ आहे। ही ये वाव यो आहे, पर ही नून घणो आवाज़ आहे, नून घणो आवाज़, उनजे करे नून हिन सां गॾाई वई आहे त ही ये वाव नून यो थियो, पर हिनखे पेश न आहे। जेकॾहिं पेश हुजे हा त ये वाव नून यूं थी आहे, पर पेश न आहे। असांजा जेके पहिरियों खां वठी 29 सबक आहिनि, उन सभिनी 29 सबकनि में पहिरियों, ॿियो, टियों, टे ज़ेर ट, ये वाव नून यो, ये वाव नून यो। जी ये वाव यो अल्फा हो, ये वाव यो, पर नून लगन से ये वाव नून यो थी हो।
यूं कोन थियो यूं त दिया जिगने ते पेश जा टेजेट ये वाव नून पेश यूं पेश जा त यूं थिया ई पेर यूं पेश जा त यूं थिया पर यूं कोने ई है यो जी 12 बे अलिफ बा रे हे वाव नून रो बा रो पर हिनते पेश कोने पेश जा त बा रूं थिया पर पेश ना जे करे रो है छो जे ही आवाज असा जो इन अल्फ वाव ओ जो है इनसा गद नून नून रो आवाज है अल्फ वाव नून ओ एड़े नूने जे वाव नून यो थियो त ही पहिरियों बियो पहिरियो बियो टियों चौथों ही माने एड़े तरीके से नून घणे जा आवाज आन या वाव नून ओ जा आवाज आन सब तो उम्मीद था ये बता के समझ में अची होंदो तो इनके असा पेर यूं पढ़ियो या यो पढ़ियो यूं कोन पढ़बो इने के यो पढ़बो हूं कोन पढ़बो इने के हो पढ़बो उम्मीद त ये वीडियो ता के पसंद आई होंदी जिन वीडियो पसंद आई तो लाइक कजो कमेंट कजो शेयर कजो ऐं नवा है तो मुझे चैनल को सब्सक्राइब कंदा मेहरबानी थैंक यू।